नाज़रीन ख़बर अव्हांखे ॾींदासीं। दादू मां दादू वेझो तेज़ रफ़्तार कोच जे टकर में मासूम नींगर जी भाट जी फौत थी वियो आहे। हिकु भेरो ॿीहर नाज़रीन ॿुधाईंदासीं अव्हांखे। दादू वेझो तेज़ रफ़्तार कोच जे टकर मां मासूम नींगर जी भाट जी फौत थी वियो आहे। कोच प्रेल कमराणी वटि रोड क्रॉस कंदे मुसाफ़िर कोच जे टकर जे नतीजे में मासूम नींगर बिलावल वल्द अब्दुल रसूल कमराणी जी भाट जी फौत थी वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त मख़तूम बिलावल थाणे जी हद में तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो आहे। वधीक तफ़सील लाइ नाज़रीन हिकु भेरो ॿीहर अव्हांखे ख़बर ॾींदासीं। दादू मां दादू वेझो तेज़ रफ़्तार कोच जे टकर में मासूम नींगर जी भाट जी फौत थी वियो आहे। ॻोठ प्रेल कमराणी वटि रोड क्रॉस कंदे मुसाफ़िर कोच जे टकर जे नतीजे में मासूम नींगर बिलावल वल्द अब्दुल रसूल कमराणी जी भाट जी फौत थी वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त मखदूम बिलावल थाणे जी हद में तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो आहे। वधीक तफ़सील लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे धरती टीवी जो रिपोर्टर अशफाक मलिक। जी अशफाक, छा तफ़सील आहिनि अव्हां वटि? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मखदूम बिलावल थाने जी हद में ॻोठ प्रेल कमराणी में जेका तेज़ रफ़्तार कोच हुई उन मासूम नींगर खे ज़ोरदार टक्कर हयो, जंहिंजे नतीजे में हू जेको मासूम नींगर हो उहो मौके ते ई फौत थी वियो। जॾहिं त संदसि वारस जेकी आहिनि उहो नींगर जो लाश खणी दादू सिविल अस्पताल मुंतकिल कयो, जितां लाश जेको आहे ज़रूरी कार्रवाई बाद लाश जेको आहे संदसि वारसनि हवाले कयो वियो। मां तव्हांखे ॿुधाईंदा नींगर जो जेको लाश हो घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे। कोच ड्राइवर जेको उहो कोच छॾे फरार थियण में कामयाब थी वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त इहो जेको वाक़ियो आहे उहो तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो आहे। जेको कोच ड्राइवर आहे उनजी गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी रहिया आहियूं। जी, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण लाइ।